अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। खैबर भरसा ॻोठ बच्चू गएला जे जामा मस्जिद में नवासे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिगरे अली बतौल हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे जानसारनि पारां करबला जे मैदान में ॾिनल लाजवाल कुर्बानी खे भेटा पेश करण जे हवाले सां जलसो रखियो वियो, जंहिंमें ख़ुसूसी खिताब ज़रिए सैयद इस्माइल शाह हसनैन करीमन जे आशिकनि जे दिलनि खे मुनवर करे छॾियो ऐं इस्माइल शाह खिताब कंदे चयो त इमामनि सगोरनि महबूब मदीने वारे साईं जे दीन जे मथां पंहिंजा सिर पंहिंजा बछड़ा कुर्बान करे महबूब जो दीन बचायो ऐं असां उम्मत ते हक़ आहे त मदीने वारे साईं जे हर ॾसियल राह ते अमल कयूं। जॾहिं त जलसो ज़ेरे सदारत मौलवी रज़ामंद पंवर कर्मी जे थियो। जलसे में परे परे खां आयल सवें शहरनि ॻोठाणनि समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई ऐं आख़िर में लंगर बि तक़सीम कयो वियो।